कंहिं ॿिए वांगुरु थियण खां इहो बहितर आहे त तूं पंहिंजी पहचान, तूं पंहिंजी सुञाण ठाहे, जीअं तुंहिंजी मुआशरे में काई नई वैल्यू हुजे। दोस्त, जॾहिं तूं कामयाब थियण जे लाइ निकिरंदो आहीं त हज़ारें सवालात तुंहिंजे ज़हन में हूंदा आहिनि। अलाए मां कामयाब थी सघंदुसि, अलाए मां फेल थी वेंदुसि, अलाए ही रस्तो मुंहिंजे लाइ बहितर आहे, अलाए ही रस्तो मुंहिंजे लाइ ग़लति आहे। इन जे लाइ बहितर इहो आहे जंहिं वक़्तु तूं हाराइण लॻी, जंहिं वक़्तु तूं मैदान छॾे तूं भॼण लॻी, उन वक़्तु इहो सोचींजांइ दोस्त त तो शुरू छाजे लाइ कयो हुयो, तुंहिंजी मंज़िल कहिड़ी हुई, तूं प्लान कहिड़ो जोड़ियो हुयो, तोखे करणो छा आहे। दोस्तो, अगरि अहिड़ियूं वीडियोस तव्हांखे पसंदि थियूं अचनि त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म रखे थो। तव्हांजी ज़िंदगी में जेके बि मसला मसाइल आहिनि, पंहिंजो भाउ सम्झी मूंसां कमेंट में ज़रूरु शेयर कजो। इंशाल्लाह मोटिवेशनल वीडियोस जे सूरत में तव्हांजे उन्हनि मसइलनि जो हल आऊं तव्हां ताईं पहुचाईंदो रहंदुसि। दोस्त, मुमकिन कमु हर कोई कंदो आहे, मगर तोखे उहो करणो आहे जेको नामुमकिन हुजे, ऐं उन नामुमकिन खे तोखे मुमकिन बनाइणो आहे। छाजे करे तोखे मुमकिन बणाइणो आहे? छाजे करे? छो जो जेको नामुमकिन खे मुमकिन बणाईंदो आहे उहो ई पंहिंजो नालो ऐं सुञाण ठाहींदो आहे। उन ई इंसान जी सुञाण थींदी आहे, उहो ई इंसान कुझु नओं कंदो आहे, उहो ई इंसान कामयाब बि थींदो आहे। दोस्त, तोखे कुझु नओं करणो पवंदो। मां हमेशह इहो वीडियोस में चवंदो रहंदो आहियां त तोखे कुझु नओं करणो पवंदो। अगरि तूं चाहीं थो त हिन दुनिया में तुंहिंजो सुनहरी अल्फाज़नि में नालो लिखियो वञे त तोखे कुझु नओं आणणो पवंदो, हिकु नई सुञाण ठाहिणी पवंदी। पोइ ॾिस दुनिया तोखे कीअं सुञाणण लॻे थी। जॾहिं तूं हलंदो आहीं त तूं अकेलो हूंदो आहीं। जीअं जीअं तूं हलंदो रहंदो आहीं, माण्हू तोसां गॾु जुड़ंदा वेंदा आहिनि ऐं उहो काफ़िले जी सूरत अख़्तियार कंदो आहे। इहा ई कामयाब माण्हुनि जी निशानी हूंदी आहे। तूं हलण त शुरू कर, पोइ माण्हू ॾिस कीअं था ईंदा वञनि, पोइ तुंहिंजो काफ़िलो कीअं थो ठहंदो वञे, ऐं उहो कामयाब माण्हुनि जो काफ़िलो हूंदो आहे। इन रस्ते ते तोखे मोटिवेशन ॾियण जे लाइ दोस्त हिकिड़ो शेर कमाल जो कंहिं चयो आहे, हर रोज़ गिर कर भी मुकम्मल खड़े हैं, ऐ जिंदगी देख मेरे हौसले तुझसे भी बड़े हैं। दोस्त, पंहिंजा हौसला ज़िंदगी खां तमामु बुलंद कर, तमामु बुलंद कर, ऐं तूं पाण बि बुलंद थी। दोस्त, पंहिंजे हौसलनि सां कंप्रोमाइज़ न कर। यादि रहे, जेतिरे ताईं पंहिंजी इज़त तूं पाण न कंदे, कोई करण वारो कोन थी। पंहिंजी इज़त पाण कर। मुआशरे में उहो कमाल करे ॾेखार, उहा धमाल मचाए ॾेखार, जो जीअं दुनिया में, पूरी दुनिया में तुंहिंजो नालो हुजे, पूरी दुनिया में तुंहिंजो कमाल हुजे, ऐं अहिड़ो रंग मचाए ॾेखार जो पूरी दुनिया तुंहिंजी इज़त करे। इन जी शुरूआत तूं पंहिंजी इज़त पाण कर, पोइ ॾिस कीअं कमाल तो थींदो वञे। दोस्त, पोइ ॾिस तूं केतिरो अॻियां निकिरी थो। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे रखो। इंशाअल्लाह तुंहिंजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ मूं हिकु नओं अज़म खयो आहे, ऐं इंशाअल्लाह तोसां गॾु पूरी सिंध जो मुक़द्दर तब्दील करे रहंदासीं। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।